खीरे शेपरी के भी हर को सुनाने तो हां हाँ वरी बियो आयो थी शिकागो जो नओ आर्टिस्ट खबर थी पप्पू पप्पू परदेसी हां यो मसा खपाइंदो यो हां ये जो घुमण में नहीं दो ये गुंदा थले नमूने हेडो सही। पेट्रोल नहीं दो हां मौसम केड़ो प्यारो लगो पिया सपा भलो लगो पिया यार प्रोग्राम काले ठायो ईद भी आए हलो काले घुमण कोमरी जाले चौरे हलदा से मौसम में थी विया कोटिया जी मरिए जी उरे तन्या घणो थद हुंदो यार हिते त गर्मी वधी वई आ हाने हाने कटे दी थियान मौसम भलो आ हां मौसम भी भलो आ दे हालवाल यो YouTube ते की आयो ता चार गाल बुधे हर को पूछे तो YouTube ते के YouTube की गया है गाल बुधे YouTube हिकड़ी शेयर सोशल मीडिया है अजो को दौर थियो सोशल मीडिया जो तो खबर नहीं सोशल मीडिया ते जको अचे तो वायरल तो थियो नी ए गामू ॾिठो थी गंजो गंजो हां ये ॾिठो आयो ॾिठो थी न हां हां इहो सोशल मीडिया ते आयो हां वायरल थियो वायरल थी वयो केॾा वीडियो तारो हलन वडा हले मां चयो यार गामू तो कम तो करे हां छो न सा कयो वरी वो ॾिठो शेपरी शेपरी खीरो खीरो थलो ॾिठो फोटो हां मे वांगुर ये रस्तो मोर ते ॾिठो मास ॾिठो थी न ॾिठो मास हां इन भी बड़ा वीडियो केटीएन ते कम तो करे YouTube ते कम तो करे इन के फैन फॉलोइंग थे थी मां च मां हेडो परवानो हां हेडो नालो हेडो जमींदार हां जमीन वथई जा हां ये जमीन सदी मुंहिंजी नी हां माखे फोटो को सा कुछ सुञाणी न थो सही मां चवाने एरो कम कया जे मुखे सब सुञाणन सही मना तो मां सोचो यार गामू गंजे के भी हर को सुञाणे तो हां खीरे शेपरी के भी हर को सुञाणे तो हां हां वरी बियो आयो थी शिकागो जो नओ आर्टिस्ट खबर थी पप्पू परदेसी हां यो मसा खपाइंदो यो हां ये जो घुमण में नहीं दो ये गुंदा थले नमूने हेडो पेट्रोल नहीं दो इन घुमण में नहीं दो यो भी सोशल मीडिया ते मशहूर थी वियो मां च वडी गाल आ ये भी मशहूर थी पो तो मां तो परवानो हां तू परवानो हां पो छो न सकियो कम कया टैलेंट भी आए ता के उन सब सोशल मीडिया ते मां शुरू थी मन मां चम जो को यो वीडियो रखा मन मशहूर थिया हां पर गाल बुधे जी इन में के तो सुने न थई हां हां यो तो देव हालवाल दला इतरो कमाई YouTube में ना जमीन में वतियो थो न बाबा ई जमीन अब डाडन जूने हां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा परवेज परवाने दा मिलनो आसा के आदे ना वठी टोला मता वठी आया जल्दी वरी पंध पर मोटणो भी आए गाल बुधई न था या गाल थी बस बी का गाल नहीं अदा मेहमान आया था फरमाना साहब मेहमान आया हां अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम अस्सलाम खुश आयो बे खेरा खैर ये हुकुम कयो यो ता सा मिलनो यो ता वीडियो दिसो ता YouTube ते मुसा हां ता सा फैन आयो मुझे फैन आयो आया तो शिकारपुर घुमण असा जे परवाने साहब से मिलिया वनो अच्छा वीडियो भराई वनो कतम आयो ता असा हैदराबाद में सही हैदराबाद में जी सही वडा मानू अतिन दा उस्ताद तुझे तो मा सुनान न था हैदराबाद को मानू आया यार मुखे खबर नहीं मां तो न तो सुनिया यार उनके अदा असा को वीडियो भरा सा वणनो पंध पर असा वरी वापस वणनो अच्छा हां जी जी को ताज खिदमत को चाकरी सही कुछ ना पर को सेल्फी कढाए वीडियो भरा है अच्छा चलो बीबी जो का हल तो सब पर हल जो सब सुई जो अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तमा आया ता जो पांजो परे परवानो हिन वक्त असा जो दोस्त आया हैदराबाद को तो नालो सही मैं बाबल खान वा बाबल खान ता जो सही मोर अदा बाबल खान मोर खान हैदराबाद को असा सीजी आया ने मुसा मिलण ला हिनन जी वडी मेहरबानी आ मा थोरा तो हिनन जो हेडे मु वट आया मु नाची से वटे गरीब वटे पाजे हिसाब सा शाबाश हिनन के कातो पंद करे हैदराबाद को आया ने ता जी आईडिया है शा टिकटॉक जी हां सा आईडिया है टिकटॉक जी नालो छा तस नालो लिखल त बाबल खान बाबल खान जी नाले सा हिन जी आईडिया टिकटॉक ते इन के लाइक कयो फॉलो कजो तवा सत्ता जो पांजो परवानो गड सदाई रहंदो जे मोखे प्यार मोहब्बत दींदा होती भी हिनन भाइरन के प्यार मोहब्बत दियो तवा जी वडी मेहरबानी थींदी ता अदा असा ने हलता से असा पंध पर तो गरम बस वडी मेहरबानी तवा जी वडी मेहरबानी दई जो आयो थी अच्छा दा ठीक है तो इधर छड़े चल वनी यार माखे तो खबर ही न हुई जो को मुझे फॉलोअर फैन आइन मां तो चवा भाई शौक खत चुका तो बाकी या तो गाल कई न अगे में तो ये गामू वाला भी तो मशहूर थिया जार थिया खीरे वाला भी पप्पू वाला भी ये वे तो बस इने करे यो ही शौक इने करे मां कंदा त इसको तो जाहिर थे सोशल मीडिया ते भी का गाल नहीं मानन जी दिल खुश थे थी हां यार दिल खुश थे गाल बुधे हकीकत बुधे मुसा मिलण आया न मुजी ॾाढी दिल खुश थी यार का तो मानो सीजी यार मुसा मिलण लाए
को मायूस आ को की आ हाँ, ये जगह हाँ हाँ बस इहा कहानी थी बाक़ी हाणे शौक़ु थी ये कमु करण जो त हुकुम आहे तुंहिंजो तूं बसि मूंसां गॾिजी अची कमु कंदो कर को मसइलो ई न आहे तोखे सही चिंगल बि ठाहे तुंहिंजा अलाह वरी मालिक गॾिजी आहे। सॼी कमु कंदासीं अलाह ख़ैरु कंदा कंदासीं, हा। ठीकु आहे हलऊं सही आहे। अचो शाम जो ॿाहिरि थी वियो हलऊं ॿाहिरि सां